नायब वजीर अजम इसहाक डार जी बीजिंग में चीनी कम्युनिस्ट पार्टी के इंटरनेशनल डिपार्टमेंट के वजीर लियो हाइशिंग से मुलाकात पर्ली ऑफिस के तर्जमान मूजिब इसहाक डार चीनी कम्युनिस्ट पार्टी के मरकजी कमेटी के 20 इजलास के चौथे प्लेनियम से मुबारकबाद ॾिनी। मुलाकात दौरान पाक चीन लागापन पार्टी टू पार्टी राबतन इलाक़ाई सूरतहाल ऐं सीपेक मंसूबन जो जायज़ो वरितो वियो। पाक चीन सिफारती लागापन जा 75 साल मुकमल थियण ते करियल तक़रीबूं करण ते इत्तफ़ाक़। सिंध हुकूमत तालीम के क़ौम की फिक्री मुस्तक़बिल की ज़मानत समझे थी। क़यादत जो हकीकी हुस्न सिखण में आहे। अल्लामा इकबाल ओपन यूनिवर्सिटी तालीम के वक्त फासले ऐं हालतुनि के क़ैद में आज़ाद कयो। तालीम का सवाइ को भी मुआशरो तरक्की नथो करे सके। तालीम इंसान के शऊर ऐं आगाही दे थी। वडे वजीर मुराद अली शाह जो कराची में अल्लामा इकबाल ओपन यूनिवर्सिटी के कॉन्वोकेशन के खिताब संदसि चवण आहे त शागिर्दनि जेकी डिग्रियूं हासिल कयूं आहिनि उहे मेहनत ऐं मुस्तक़िल मिज़ाजी जी अलामत आहिनि। अॼोको ॾींहुं पुॼाणी नाहे पर नई शौरी सफ़र की शुरुआत आहे। हीउ इदारो पीपुल्स पार्टी के वीज़ा जो तसलसल आहे जंहिंखे शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो शुरू कयो। मोहतरमा बेनज़ीर भुट्टो भी उन इदारे में तालीम हासिल कई। लकी मरवत ऐं बनू में दहशतगर्दनि की फायरिंग में 4 पुलिस एहलकार शहीद। लकी मरवत में ट्रैफिक पुलिस एहलकारनि ते हथियारबंदनि फायरिंग कर ॾिनी। ट्रैफिक पुलिस के इंचार्ज समेत 3 एहलकार शहीद थी विया। बनू के मंडरान थाने की हद कपशी खैल में पुलिस एहलकार रशीद खान मोटरसाइकिल सवारनि की फायरिंग में शहीद थी वियो। पुलिस तर्जमान मूजिब बनू रीजन में 4 कलाकनि दौरान 4 पुलिस एहलकार शहीद थी विया। अमरीकी हमले का पोइ गिरफ्तार वेनेजुएला के सदर मादुरो ऐं संदसि घरवारी के अमरीका पहुंचायो वियो। वेनेजुएला के गिरफ्तार सदर के अमरीकी जहाज जरिए न्यूयॉर्क मुंतकिल किया वियो। अमरीकी मीडिया मूजिब निकोलस मादुरो के ब्रुकलिन के हिरासती मरकज़ में रखियो वियो आहे। वेनेजुएला की नायब सदर डेल्सी रोड्रिग्स चयो आहे त मुल्क के दिफ़ा आई पंहिंजे कुदरती वसीलनि के तहफ़्फ़ुज़ लाइ तैयार आहियूं। वेनेजुएला कंहिं बि मुल्क की कॉलोनी न बणिजंदो। निकोलस मादुरो ई वेनेजुएला जो सदर आहे। कई खुद मुख्तियार रियासत ते हमलो करण जंग के बराबर ऐं आलमी कानून की भनकड़ी है। न्यूयॉर्क के मेयर ज़ोहरान ममदानी जो वेनेजुएला ते अमरीकी हमले सदर के घरवारी की गिरफ्तारी ते रद्दअमल। संदसि चवण आहे त खुलियल रिजीम चेंज जो असर रुगो ॿाहिरें मुल्क के माण्हुनि ताईं महदूद नाहे पर इहो सीधी रीत न्यूयॉर्क के शहरियुनि खे मुतासिर कंदो। साल 2002 खां 2021 ताईं अमरीका अफगानिस्तान की नए सिर अदावत लाइ 144 अरब डॉलर रखिया। अफगान हुकूमतुनि की करप्शन नए सिर अदावत में सब खां वॾी रंडक साबित थी। अमरीकी इंस्पेक्टर जनरल की 20 अफगान जंग में नई सिर अदावत बाबत रिपोर्ट मूजिब मंशियात के खात्मे वारो प्रोग्राम 17.3 अरब डॉलर खर्च करण के बावजूद बेअसराइतो रहियो। स्टेबलाइजेशन प्रोग्राम ते 4.7 अरब डॉलर खर्च करण बावजूद नतीजा मायूस कंदड़ रहा। अमरीकी फौज जी वापसी बैदि 7.1 अरब डॉलर जो अस्करी सामान अफगानिस्तान में छॾियो वियो। अफगानिस्तान चयन वरहे में तालिबान हुकूमत के 3.83 अरब डॉलर इमदाद ॾिनी। सखर सेंट्रल जेल 1 में हंगामी हालतुनि खे मुंहुं ॾियण लाइ मश्क DIG जेल ऐं सुप्रीडेंट की सरबराही में रिहर्सल कई वई। जेल पुलिस रेंजर्स सिले पुलिस FC डॉक्टरनि ऐं म्यूनिसिपल फायर ब्रिगेड सर्विस समेत वास्तेदार इदारनि हिस्सो वरितो। जेल इंतजामिया जो चवण आहे त सखर जेल अंदर मश्क जो मक़सद जेल पुलिस के मुतहरिक करण आहे। कराची के इलाके बफर जोन में घर अंदर धाड़े दौरान पुलिस मुकाबलो 3 ॾोहारी मारिजी विया। SSP ज़िशान शफीक जो चवण आहे त मुकाबले दौरान एक ॾोहारी के जख्मी हालत में गिरफ्तार किया वियो। मारिजी वियल जवाबदार घर में धाड़ो हणी निकिरी रहा हुआ तो पुलिस पहुती। मारिजी वियल ॾोहारियुनि के कब्जे में हथियार ऐं फुर कयल सामान हथ कयो वियो।
कराची जे इलाइक़े माइकोलाची वेझो औरत ऐं ॿारनि जे क़त्ल वारे वाक़े में मुलविस जवाबदार गिरफ़्तार। एसएसपी कैमाड़ी अमजद शेख मूजिब गिरफ़्तार जवाबदार मसरूर हुसैन शुरुआती जांच में औरत ऐं संदन ॿारनि जे क़त्ल जो एतराफ़ कयो आहे। जवाबदार जो चवणु आहे त अनीला सां दोस्ती हुई, हू तावीज़ कंदी हुई, जंहिं करे ज़हनी दबाव जो शिकार हुअसि। तावीज़ खां परेशान थी अनीला ऐं संदसि टिनि ॿारनि खे क़त्ल कयो। सखर में मुख़्तलिफ़ वाक़िअनि में 3 ॼणा क़त्ल। तमाचानी थाने जे हद बस टर्मिनल वेझो कार ते हथियार बिननि फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि बालाच बुगटी ऐं ख़मीस बुगटी थॾे ते मारिजी विया। पुलिस मूजिब वाक़ियो मज़ारी ऐं बुगटी बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणी दुश्मनी तां पेश आयो आहे। ॻोठ हुसैन लाशारी में हथियार बिननि फायरिंग करे घर ॿाहिरां बीठल पीरसन ताज मोहम्मद लाशारी खे क़त्ल करे छॾियो। पुलिस मूजिब वाक़ियो ज़ाती दुश्मनी तां पेश आयो आहे। कराची में समुंड किनारे मैराथन रेस 25 मुल्कनि जे 7000 खां वधीक माण्हुनि हिसो वरितो। मैराथन रेस में मर्दनि, औरतुनि ऐं ॿारनि वॾी तादाद में शिरकत कई। मैराथन रेस जूं 4 कैटेगरियूं ठाही वयूं। मैराथन रेस जो मक़सदु सेहतमंद ज़िंदगी खे तरजीह ॾियणु आहे। आई लाड़काने में जतोई बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में छेड़ो। फायरिंग में वाटाड़ू मारिजी वियो, 2 ज़ख़्मी। फायरिंग के नतीजे में अब्दुल गफ़ार पुट अब्दुल सत्तार जतोई ऐं संदसि सौट मोहम्मद ईसा पुट अब्दुल कयूम जतोई सख़्त ज़ख़्मी। ज़ख़्मियुनि खे संदनि वारसनि खणाए ट्रामा सेंटर मुंतक़िल कयो। नौजवान अब्दुल गफ़ार जतोई ज़ख़्म जा सूर न संदे फ़ौत थी वियो। ॿुधायो पियो वञे त अब्दुल गफ़ार ऐं मोहम्मद ईसा विच में पई धुरियुनि खे छॾाइण जी कोशिशि कई, जंहिं में गोलियूं लॻण सबबि अहिड़ो वाक़ियो पेश आयो।